घोटकी में म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां 6 सालनि खां बंदि पघारुनि जी बहाली लाइ पीपल चौक ते लॻायल एहतिजाजी कैंप 23 ॾींहं बि जारी आहे, जिते मुलाज़िम बशीर फुल पुट्टो, मुख्तियार तगड़, अहमद कलादी, बरकत कोरी, सोहराब कलवड़, औरंगज़ेब चन्ना, इमदाद मेहर, हिदायतुल्ला अबड़ो, वहीद मुराद चन्ना, किफ़ायतुल्ला घोटो, अयाज़ गुल चन्ना ऐं नदीम धांधू जी अॻवाणी में एहतिजाज जारी आहे। इन दौरान घोटकी बार जो सदर शाहनवाज़ वसीर वकीलनि जे वफ़द समेत एहतिजाजी कैंप पहुची मुलाज़िमनि सां यकजहती जो इज़हार कयो ऐं रिफॉर्म जो साथ ॾियण जो ऐलान कयो। शाहनवाज़ वसीर चयो त जेकॾहिं 8 ॾींहंनि अंदरि पघारूं बहाल न कई वेयूं त क़ानूनी तहरीक शुरू कई वेंदी। हुन चयो त 6 सालनि खां पघारूं बंदि हुजण सां सभई ख़ानदान मुआशी तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। ॿारनि जी तालीम तबाह थी वई आहे। हीउ अमल सिधो सऊं मुआशी क़तल आहे। एहतिजाजी कैंप ते सियासी समाजी अॻवान रऊफ़ पारस्त आयो, एहसान कलादी, फ़िदा हुसैन मलक ऐं ॿियनि पिणु शिरकत कंदे हुकूमत खां मुतालबो कयो त म्यूनसिपल मुलाज़िमनि जी जबरी बंदि कयल पघारूं फौरी तौर ते बहाल कई वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।